अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शमा बारींदे शब पिरह बाखूं कढियूं, मोट मराठी मेधरा राणा कारण रब, तुझी तात तलब कांग उडारे मकाक जा। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छत आहे, जंहिंजा माग ॿुधी पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 11 फरवरी 2024 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियारी न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुल्कूं अमेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि हुजो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलो माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा बराबरि सालनि जो सफ़र तइ कयोसीं, पर बदिलजी हालतूं न सघियूं अॼु बि उहे साॻिया। असां सां ज़ुल्म सितम आहिनि, सरदारी आहे ऐं उहो ई साॻियो कार वहिंवार आहे। इन समूरी सूरत हाल ते कराची मां वफ़ा बुरड़ो लिखे थो, वक़्तु केतिरो तेज़ रफ़्तारे सां गुज़रंदो पियो वञे, असीं उतो जे उते ई बीठा आहियूं। हाहर हलंदो हल वारी ॿोली पाण ॼाणियूं कोन ॼण, लॻे थो त सोचण वारी कुवत असां मां ख़तमु थी चुकी आहे। इहो तय आहे त जेतिरे ताईं कोई इंसान पाण खे बदिलाइण लाइ नथो सोचे, तेसि ताईं रब करीम बि उन्हनि माण्हुनि जी तक़दीर बदिलाइण में मदद नाहे कंदो। किथे बदिलिया आहियूं असीं अॼु बि उन्ही फ़रसुदा इंसान दुश्मन रीतनि रस्मनि ऐं रईसी भुतारकी वॾेरकी सरदारी निज़ाम जे पुठियां लॻा पिया आहियूं, जंहिं हमेशह इंसानी सोज़ वाक़िअनि खे ई जनमु ॾिनो आहे। अॼु बि हिन जदीद साइंसी कंप्यूटराइज़ दौर में उहे इहे चंद माण्हू असां ते हुकूमत पिया कनि, जिन हमेशह इंसानी जज़्बनि सां रांदि कई आहे। अॼु बि असीं साॻिया लाठियूं साॻिया चुग वारे दाइरे में ई फिरूं पिया, जहिड़ा हुआसीं। वारो दकियानूसी मुहावरो असांजी जान ई कोन पियो छॾे। उहा रईसी भुतारकी ऐं सरदारी असां ग़रीब माण्हू जी ॻिची लाइ फांसी जो फंदो बणियलु आहे। जेसिताईं सिंध मां उहे सरदार रईस भुतार वॾेरा ख़तमु न थींदा, तेसिताईं सिंध जे माण्हू लाइ अमन अमान हक़ नौकरियूं ऐं इज़त जे रोज़ी कमाइणु मुमकिन ई कोन्हे। असां सिंध वारनि जी बेवकूफ़ी जी बि त इंतिहा आहे। न जिन माण्हुनि सदियुनि खां वठी माण्हुनि मुल्क जो नाणो लुटियो आहे, असांजे हक़नि खे लताड़ियो आहे, जिन माण्हू मुल्क जा असासा विकिया आहिनि, सिंध जा ॿेट बनियूं विकियूं आहिनि, जेके माण्हू सिंध जे अमन अमान, सिंधी माण्हुनि जे नौकरियुनि रोज़गार, सिंध, सिंधी क़ौम, सिंधी ॿोली, सिंध जी तालीम, सिंध जी तरक़ी ऐं सिंध जे शहरनि जी तबाही जो कारण बणिया आहिनि। रुगो सिंध न पर पूरे पाकिस्तान जी तरक़ी अॼु रुकावटुनि जा ज़िम्मेवार आहिनि, उनजो कंहिंखे अहसासु ई कोन्हे। ॻाल्हि कबी भले कंहिंखे खारी लॻे त लॻे, ॾिठो वञे त पूरे पाकिस्तान जो अवाम उन बेसमुझाइप वारी धुॿण में फाथल आहे, पर ख़ासि तौर ते सिंध जो माण्हू एतिरो त ज़हन जो कमज़ोर ऐं कचो, बल्कि ईअं चइजे त बेसमुझ आहे, जेको पाकिस्तान जे ॾोहारे सियासतदाननि जा चहिरा अॼु ताईं पढ़ी नाहे सघियो। सिंध जे अवाम जी नज़र सदाईं वाॻूं जे रुॻो ॻोढ़नि ते ई पई आहे, कॾहिं बि वाॻूं जी जिस्मानी बीहक ऐं संदसि ॾंदनि खे नाहे ॾिठो, जिन सदाईं इंसानी मांस ई खाधो आहे ऐं इंसानी रती पीतो आहे। पाकिस्तान जा सियासतदान बि उन बदशिकले वाॻूं जहिड़ा आहिनि। छा थी वियो आहे सिंध जे माण्हू खे, जेको हिन साइंसी कंप्यूटराइज़ दौर में पाकिस्तान जे सियासतदान जा हड़ई ज़ुल्म जबर ॾाढ विसारे 2024 जी इलेक्शन में भत जे आसिरे ते संदन पुठियां नूस नूस कंदो ऐं नचंदो कुॾंदो वते थो। सिंध जो माण्हू कॾहिं बि उहो नथो सोचे त इलेक्शन 2024 वारी संदन का फ़ाइदे में हूंदी, या पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, काफ लीग, PTI, जमायत उलमा इस्लाम, दावत इस्लामी, MQM या किन ॿियनि इक़्तिदारी हवस परस्त ऐं कुर्सीअ जे बुखियुनि पार्टियुनि, जेके कॾहिं बि सॼण न थियूं आहिनि, उन्हनि मां चङाई जी उमेद रखी वेठो हूंदो। सिंध जूं क़ौमपरस्त पार्टियूं ई सिंध वासियुनि जी मालिकी करे सघनि थियूं, उन्हनि मां चङाई जी उमेद करे सघिजे थी। अचो त इक़्तिदारी पार्टियुनि रईसनि, भोतारनि, वॾेरनि, सरदारनि खे थोॾे पंहिंजी धरती, ॿोली ऐं क़ौम
ऐं पंहिंजे ईंदड़ नस्ल लाइ कुझु सोचूं ऐं का राह हमवार करियूं। हीअ ख़ूबसूरत लेख असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो वफ़ा बुरड़े जो। अव्हां ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। इलेक्शन बाबति आलमी मीडिया छा थी चवे, इन बाबति असां ॾे तहरीर ॾियारे मोकिली निसार लगारी। मुल्की तारीख़ में ही उहा पहिरीं इलेक्शन आहे जंहिंजे थियण ऐं न थियण जो नतीजो साॻियो ई बीहे हा। आलमी इदारनि जे दबाव, अंदरूनी इंतिशार ऐं मुआशी बे यकीनी सां गॾु सियासी इंतिशार पंहिंजे उरूज में दाख़िल थी चुको आहे। असल हुक्मराननि हिन वक़्तु इमरान ख़ान जी तहरीक इंसाफ़ खे आउट करण जो फ़ैसिलो कयो हो, जेको नाकाम वियो आहे। पंजाब में तहरीक इंसाफ़ जे आज़ाद उम्मीदवारनि खे वॾी कामयाबी मिली रही आहे, इन करे नतीजा बि रोकिया विया आहिनि। हिन सूरत हाल में वॾे बुरहान थियण जा इम्कान आहिनि। मिसाल तौरु पेमीरा PTI चयो हो त इंटरनेट सर्विस बंदि न थींदी, पर उहा बंदि कई वई। मोबाइल सर्विस बंदि कई वई। दादरनि तशदुद पोलिंग स्टेशन ते वोट फाड़ण ऐं दॿा भरण जा वाक़िया आम थिया आहिनि। इलेक्शन मुकमिल तरह दांधली वारी साबित थी आहे। नतीजे में काफ़ी धुरियूं हिन इलेक्शन खे बोगस करार ॾेई रहियूं आहिनि। पंजाब में एहतिजाजनि जे सिलसिले जो ख़दशो आहे। हाणे हिन चूंडनि जे नतीजे में जेका बि हुकूमत जोड़ी वेंदी उनजी बिल्कुलु का साख न हूंदी। आलमी सतह ते बि हुन बाबति एतिराज़ थी रहिया आहिनि। हिन हवाले सां असीं रुॻो आलमी मीडिया जो तजियो करियूं त उहे तजिया बि काफ़ी कुझु ॿुधाइनि था। आलमी मीडिया चैनल्स ऐं अख़बारनि पाकिस्तान में थींदड़ आम चूंडनि खे जिथे मुल्क खे दरपेश मसइलनि जे पस मंज़र में अहम करार ॾिनो, उते उन्हनि चूंडनि जी साख ते बि केतिरा ई सुवाल उथारिया पिया वञनि। बाक़ी सिंध ऐं बलूचिस्तान ते हिकु धार तजिए जी ज़रूरत आहे। एटमी हथियारनि वारे मुल्क खे अक्सर अख़बारनि ऐं नशियाती इदारनि तरफ़ां मुश्किलनि में घेरियल हिकु ओलह जो इतिहादी करार ॾिनो पियो वञे, जिते हिकु अहिड़े वक़्त में चूंडूं थी रहियूं आहिनि जॾहिं हिन खे सियासी अदम इस्तेहकाम, मुआशी मसइलनि, दहशतगर्दी ऐं सिक्योरिटीअ जी बिगड़ियल सूरत हाल खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। साॻिए वक़्तु तजियाती रिपोर्टूं सियासत में फ़ौज जी मुबीना मुदाख़लत, तहरीक इंसाफ़ जी शमूलियत खे महदूद करण ऐं मुस्लिम लीग नून लाइ बज़ाहिर साज़गार माहौल पैदा करण ॾांहुं पिणु इशारो कंदे चयो आहे त 2024 जूं चूंडूं तज़ादन जो शिकार आहिनि ऐं उहे चूंडूं तमामु घणो तकरारी लॻनि पियूं। अमरीकी अख़बार वाशिंगटन पोस्ट पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त 2024 जो चूंडूं शिदत पसंदनि जे हमलनि ऐं ग़ैर मुनसिफ़ाणी चूंड अमल जे शिकायतनि जे पाछने हेठि थी रहियूं आहिनि। रिपोर्ट मूजिबि मुल्क में गहरी सियासी विरहाङे जो इशारो मौजूदु आहे त चूंडनि जे नतीजनि में हिकु इतिहादी हुकूमत क़ाइमु थींदी। अख़बार पाकिस्तान जे ॾखण एशिया में अहम जियो स्ट्रेटेजिक मक़ाम जो हवालो ॾींदे चयो त मुल्क जूं सरहदूं अफ़गानिस्तान, चीन, भारत ऐं ईरान सां मिलनि थियूं। हिन ख़िते में लाॻापा ऐं सरहदी मसइला ॾाढा चिकताण सां भरियल आहिनि। चूंडनि जे माहौल जे हवाले सां रिपोर्ट में चयो वियो आहे त जेल में क़ैद अॻूणे वज़ीर अज़म इमरान ख़ान जी पार्टी तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवारनि खे आज़ादु चूंड मुहिम हलाइण जो मौक़ो न मिलियो, जंहिंजे करे चूंड अमल ते सुवाल उथारिया पिया वञनि। अख़बार लंडन जी हिकु थिंक टैंक जेथम हाउस जे माहिर फरज़ाना शेख जो हवालो ॾींदे लिखियो आहे त इमरान ख़ान जी पार्टी जी भञ तासिर पैदा कयो आहे त उन्हनि चूंडनि जा नतीजा अॻु में ई तइ थी चुका आहिनि। ॿिए तरफ़ अॻूणे वज़ीर अज़म नवाज़ शरीफ़ लाइ बि रस्तो साफ़ नज़र अची रहियो आहे। रिपोर्ट में गरियल क़ौमनि पारां PTI ख़िलाफ़ खयल क़दमनि ते ॻणती जो बि ज़िक्र कयो वियो आहे। अख़बार इहा पिणु वज़ाहत कई आहे त इख़्तियारियुनि उन्हनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे। अमरीकी अख़बार न्यूयॉर्क टाइम्स हिकु तजियाती रिपोर्ट में चयो आहे त माहिरनि जी नज़र में हीअ इलेक्शन मुल्की तारीख़ जी सभ खां घटि एतबार लाइक़ु हूंदी। इन हवाले सां अख़बार वधीक लिखियो आहे त वोटिंग खां कुझु ॾींहं अॻु 2022 में वज़ीर अज़म जे उहिदे तां हटायल इमरान ख़ान खे ॿिनि धार फ़ैसिलनि में मजमूई तौरु 24 साल जी सज़ा ॿुधाई वई। अख़बार मूजिबि उन्हनि सज़ाउनि खे इमरान ख़ान जी सियासी पार्टी खे पासीरो करण लाइ फ़ौजी क़यादत जी हलंदड़ मुबीना मुहिम जो हिसो करार ॾिनो पियो वञे। सिक्योरिटी चैलेंजनि जे हवाले सां अख़बार जो पिणु चवणु आहे त चूंडनि खां हिकु ॾींहुं अॻु
बलूचिस्तान में ॿिनि हंधनि ते बम धमाकनि में 2 दर्जन खां मथे माण्हू मारिजी विया, जंहिं करे मुल्क में छिकताइण वारी सूरतहाल आहे। न्यूयॉर्क टाइम्स चूंडनि जी अहमियत जो ज़िक्र कंदे चयो आहे त उहे पाकिस्तान जी तारीख़ में सिविल हुकूमतनि जे विच में हीउ सिर्फ़ु टियों भेरो जमहूरी मुंतक़ली ॾांहुं निशानदही कनि थियूं। टाइम्स मूजिबि आबादी जे लिहाज़ खां मुल्क जे सभ खां वॾे सूबे पंजाब जी अवाम 2022 में इमरान ख़ान जी हुकूमत ख़तमु थियण खां पोइ उहो महसूसु कयो त उन्हनि सां धोखो कयो वियो आहे, छाकाणि त 76 सालनि दौरान मुल्क जी तारीख़ में उन सूबे खे फ़ौज जो गढ़ चयो वेंदो आहे। अमरीकी नशरियाती इदारे CNN पंहिंजी हिकु रिपोर्ट में तबसरो कयो आहे त इमरान ख़ान जे इलेक्शन मां निकिरण खां पोइ हाणे मुक़ाबिलो पाकिस्तान जे ॿिनि सियासी ख़ानदाननि विच में नज़र अची रहियो आहे, जिन में 2 भेरा वज़ीर आज़म रहंदड़ नवाज़ शरीफ़ ऐं अॻूणी वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो जे पुटु बिलावल भुट्टो ज़रदारी में आहे। नशरियाती इदारे पंहिंजे रिपोर्ट में PTI ख़िलाफ़ हुकूमती कार्रवाइनि ऐं चूंडनि खां अॻु मुबीना धांधली जो ज़िक्र पिणु कयो आहे। CNN इहो पिणु चयो आहे त पाकिस्तान जी फ़ौजी ऐं निगरान हुकूमत इमरान ख़ान जी पार्टी खे दॿाइण जे इल्ज़ामनि खे रद्द करे चुकी आहे। क़तर जे नशरियाती इदारे अल जज़ीरा इलेक्शन वारे ॾींहुं मोबाइल फ़ोन ऐं इंटरनेट सर्विस जी मुअतली जे हवाले सां हिकु रिपोर्ट में चयो आहे त उन सां पाकिस्तानी हुकूमत जी साख खे नुक़सानु रसियो आहे, छो त माण्हू आज़ाद ऐं मुनसिफ़ाणी चूंड चाहिनि था। बरतानिया जी अख़बार पंहिंजी रिपोर्ट में लिखियो आहे त सियासी अॻुवान जी गिरफ़्तारियुनि ऐं इमरान ख़ान ख़िलाफ़ क़ानूनी क़दमनि जी शिदत जो को मिसाल कोन थो मिले। रिपोर्ट में नवाज़ लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में सियासी हिमायत बाबति ज़िक्र कयो वियो आहे। अख़बार मूजिबि चूंडनि वसीले इक़्तिदार में अचण वारी हुकूमत लाइ मुल्की मैशत जी बहाली ऐं पाड़ेसरी मुल्कनि सां पाकिस्तान जे लाॻापन में बहितरी वॾा चैलेंज आहिनि। भारतीय अख़बार टाइम्स ऑफ इंडिया पाकिस्तान में हिंदुस्तान जे अॻूणे हाई कमिश्नर अजय बसारिया जे चूंडनि जे हवाले सां इंटरव्यू में लिखियो आहे त 8 फरवरी जे चूंडनि में धांधली साफ़ नज़र अची रही आहे। उहे इलेक्शन जे बदिरां सिलेक्शन करे रहियूं आहिनि, छाकाणि त हिकु दिलगुरी हुकूमत खे इक़्तिदार में आणण लाइ चूंडनि खां अॻु ई मुबैना तौर ते धांधलियूं कयूं वियूं आहिनि। आलमी मीडिया जी नज़र में इलेक्शन बाबति ही असीं पेश करे रहिया हुआसीं निसार लेगारी जी सहेड़ियल ख़ूबसूरत रिपोर्ट। आलिमनि मां गुज़रंदड़ चूंडूं जे उनवान हेठि ख़ूबसूरत लेखक मुमताज़ मगी लिखे थो। 8 फरवरी ते चूंडूं थी गुज़रियूं आहिनि, पर हीअ अखर लिखण ताईं केतिरा ई नतीजा अञा अची नाहिनि सघिया। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि जी देरि सां अचण मां केतिरा ई शक शुबा जनम वठनि पिया ऐं बाक़ी ईंदड़ नतीजनि जे मशकूक हुजण ते केतिरा ई सुवाल पैदा थींदा, जंहिंसां ख़ुदि ई इलेक्शन सवालिया निशान बणिजी वेंदी। इलेक्शन जे नतीजनि खे तमामु धुरियूं यानी सियासी पार्टियूं ऐं उहे ताक़तवर हल्का जेके हर दौर जी इलेक्शन ते सिधी या अणसिधी रीति असरअंदाज़ थींदा आहिनि, उहे क़बूल कंदा बि या वक़्तु गुज़रण लाइ को समझौतो थींदो। उन खे सम्झणु कंहिं बि सूरत में ॾुखियो न आहे ऐं उन नतीजे खे बि सम्झी सघिजे थो त समझौतनि सां चूंडनि जे नतीजनि खे क़बूल करणु ख़ुदि वॾे खां वॾो अलमियो आहे ऐं उहे ई अलमिया बहिराननि खे जनम ॾींदा आहिनि। हिन मुल्क जी 19वीं सदीअ जी तारीख़ में जेके बि चूंडूं जंहिं बि दौर में ऐं जिन जी बि निगरानी में थी गुज़रियूं आहिनि, उहे सभई चूंडूं पंहिंजे अलमियाती तारीख़ मां ई गुज़रियूं आहिनि ऐं कंहिं हिकु इलेक्शन खे अहिड़ी इलेक्शन नथो चई सघिजे जंहिंजे नतीजनि खे ज़िक्र कयल तमामु धुरियुनि फ़राख़ दिली सां क़बूलियो हुजे ऐं जमहूरी जे सफ़र में पंहिंजो इख़लाक़ी असूली ऐं आइनी किरदारु अदा कयो हुजे। जेकॾहिं कंहिं इलेक्शन जे नतीजनि खे सियासी पार्टियुनि क़बूल कयो आहे त उन्हनि क़बूल नाहे कयो जंहिंजी छांव में हिन मुल्क जी सियासत सफ़र पई करे ऐं असांखे हीउ ॾिसण में आयो आहे त अवाम जी मर्ज़ी ख़िलाफ़ इक़्तिदार जा ख़्वाहिशमंद लीडर अहिड़ो सियासी माहौल पैदा कंदा आहिनि जंहिंसां उहे क़बूल थियल चूंडूं बि पंहिंजो वज़न वञाए वेंदियूं आहिनि। ज़ाहिर आहे त उहो सॼो सारो मामिलो या बहिरान जमहूरियत जी बका लाइ या जमहूरियत खे तरक़ी ॾियण लाइ कंहिं बि सूरत में नाहे हूंदो, छो त जेकॾहिं जमहूरियत जी तरक़ी ऐं पुख़्तगी लाइ इख़्तिलाफ़ पैदा थियनि हा त उन्हनि चूंडनि खे क़बूल कयो वञे हा जेके संदनि ख़्याल मुताबिक़ घणे भाङे गैर जानिबदार हुयूं।
घणे तफ़सील में नथा वञूं, पर ख़ासि करे 1970 जे इलेक्शन में सभिनी धुरियुनि उनजी शफ़ाफ़ियत ते को इल्ज़ाम न लॻायो हो, पर आवाम जे उन मैंडेट खे उन वक़्त जे क़ाबिल सदर जनरल यहिया ऐं संसद टीम त क़बूल न कयो, पर केतिरनि सियासी जमायतनि जिन में पीपी बि शामिल हुई उन क़बूल न कयो ऐं शेख मुजीब ते इहो दबाव विधो त हू पंहिंजे इलेक्शन मंशूर यानी 6 नुक़्तनि में फेर घार आणे ऐं उहो करे जेको हीअ चाहिनि था। शेख मुजीब इनकार कयो ऐं चयो त हीअ 6 नुक़्ता हाणे आवाम जे मैंडेट ते मुश्तमिल आहिनि, उन में फेर घेर करणु चूंडियल असेंबली आणे सघे थी। उनजो इजलास घुरायो, जेको फ़ैसिलो असेंबली कंदी मूंखे क़बूल हूंदो, पर ईअं न कयो वियो। ताक़त जो इस्तेमालु थियो ऐं नतीजे में मुल्क बद थी वियो। उन खां पोइ हर थींदड़ इलेक्शन पसंदि नापसंदि जे टकरावनि मां गुज़रंदी, ख़ासि करे जनरल ज़िया जी मौत खां पोइ 1988 जी इलेक्शन दौरान हीअ तासिर अवाम में उभरियो त हाणे उहे पाछा हटी विया आहिनि जेके जमहूरियत खे पसंदि न हुआ, पर वक़्तु असांखे ॾेखारियो त उन पाछनि मां ताक़तवर भूत कंहिं न कंहिं शिकल में निकिरंदा रहिया ऐं कंहिं बि दौर जी इलेक्शन खे ख़ुशि दिली सां न क़बूल कयो वियो ऐं न चूंडियल वज़ीर आज़मनि पंहिंजो 5 सालनि जो मुदो पूरो कयो। मसइलो कहिड़ो रहियो आहे जंहिंजे करे हर इलेक्शन खे पोइ हिकु नओं बुहरान जनम थो वठे। नवाज़ शरीफ़ ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे विच में मिसाक जमहूरियत कयो वियो, पर उनजो बि हाल ऐं हशर असांजे साम्हूं आहे। असल तज़ाद कहिड़ो आहे जो चूंडूं ऐं सियासत आलिमनि मां गुज़रनि पियूं। हीअ मामिलो रुगो सियासी पार्टियुनि जे इक़्तिदार परस्ती जे हवाले सां न आहे, भले इक़्तिदार परस्ती जी ख़्वाहिश हिकु मोहरे जिया किरदारु अदा थी करे, पर असल गिलेंबर उहे आहिनि जिन मुनी सदी जी तारीख़ में कॾहिं बि अवाम जी मर्ज़ी जो एतिराम नाहे कयो, छो त उन्हनि लाइ अवाम का बि माना नथो रखे, पर तारीख़ जी इर्तिका तज़ादनि जी शिदत में एतिरो वाधारो ज़रूरु कयो आहे त हिकु लकीर छिक बि पई वञे। अवाम हाणे उन्हनि सां विछोटी वधाए थो जेके ताक़तवर पाछनि जी छांव में अचनि था ऐं उन्हनि सां बीहे थो जेके उन्हनि जे टकराव में अचनि था। हिन इलेक्शन जा नतीजा बि उहे आहिनि ऐं असांखे हीअ बि ठीकु नमूने ज़हन में विहारणु घुरिजे त चूंडनि खे अलमियुनि में मुब्तला कंदड़ उहो न सोचनि त तारीख़ हर वक़्तु ख़ामोशी सां दबाव क़बूले गुज़री वेंदी। हीअ ख़ूबसूरत लेख असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो मुमताज़ मगी जो। अडियाला जेल जा कैदी ऐं ज़िया जे मरण जी ख़बर जे उनवान हेठि औरंगज़ेब ज़फ़र ख़ान लिखे थो। 17 अगस्त 1988 जी ॻाल्हि आहे। अडियाला जेल रावलपिंडी में कैदियुनि जी ॻणप बंदि थी चुकी हुई। जेलनि में अक्सर मग़रिब जे वक़्तु कैदी मानी खाई वठंदा आहिनि। मुंहिंजी आदत हुई त ॿिनि पहरनि जी मानी हुजे या राति जी मानी, खाइण खां पोइ आउं लेटी पवंदो हुउसि। उन ॾींहुं बि अखियूं बंदि करे लेटियो पियो हुउसि त असांजो हिकु लाडलो सिपाही, जेको पंहिंजी ड्यूटीअ न हुजण जे बावजूदु पंहिंजे बैरक खां, जेका जेल जे ॿाहिरां जेल जे वार्डन लाइ ठहियलु हूंदी आहे, डोड़ंदे डोड़ंदे असांखे ख़ुशख़बरी ॿुधाइणु आयो ऐं वॾे वाक़िए ॿुधायईं त जनरल ज़िया मरी वियो, जनरल ज़िया मरी वियो। कुझु देरि लाइ त ईअं लॻो त ॼण आउं को ख़्वाबु ॾिसी रहियो आहियां, पर जॾहिं भरवारी कोठड़ी मां शेख अब्दुल क़यूम ऐं इस्लामुद्दीन एडवोकेट ऐं रियाज़ साजिद जा आवाज़ आया त असांखे यकीन थी वियो। पोइ बि गैर यकीनी जी कैफ़ियत हुई। कुझु घड़ियुनि खां पोइ सॼो अडियाला जेल नारनि ऐं ललकारनि सां गूंजी वियो। आम कैदी असांखां वधीक ख़ुशि नज़र पिया आया। एतिरे क़दुरु जो भंगड़ा नाच पिया नचाऊं ॼण जेल में जशन जो मंज़र हो। उनजे ख़ुशि थियण जो बुनियादी सबबु फ़ौजी अदालतनि मां हज़ारे कैदियुनि खे सज़ाऊं ॿुधायूं वियूं हुयूं। हज़ारे कैदी फांसियुनि ते चढ़ी चुका हुआ। सिविल अदालतनि में केस हुजे या सेशन हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट में, पर फ़ौजी अदालत खां सज़ा याफ़्ता त गवर्नर ऐं सदर खे रहम जी अपील करे सघंदा हुआ, पर उतां को बि इम्कान न हूंदो हो त सज़ा में का कमी थिए। मार्शला दौर में त मूंखे यादि आहे त हर सूमर ऐं ख़मीस जे ॾींहुं मौत जे सज़ा वारनि 3 कैदियुनि खे गॾु फायूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं। एतिरी क़दुरु जो औरतुनि खे बि फायुनि ते चाढ़ियो वियो। उनजो मक़सदु इहो हो त अवाम में ॾहकाव पैदा कजे ऐं दहशत विहारिजे। हज़ारे बेगुनाह फ़ौजी अदालतनि जे वर चढ़ी विया ऐं फ़ौजी अदालतनि खे हर सूरत में सज़ा ॾियणी हूंदी आहे। जेकॾहिं कंहिंजी क़िस्मत सुठी हूंदी त केस सिविल अदालतनि में हलायो वेंदो हो।
आम क़ैदियुनि जी ख़ुशीअ तॾहिं ॿीणी थी वई जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वज़ीर आज़म जो उहिदो संभालण खां पोइ सियासी क़ैदियुनि सां गॾु आम क़ैदियुनि लाइ बि माफ़ी जो ऐलान कयो, जंहिंसां पाकिस्तान जे जेलनि में मौजूदु 2000 खां वधीक मौजी सज़ा याफ़्ता क़ैदियुनि जी सज़ा उमिरि क़ैद में तब्दील थी वई। उन रिआयत खां पोइ उहे आज़ाद बि थी वेंदा हुआ। पाकिस्तान जे अदालती सरिश्ते जे करे मौजी सज़ा जा क़ैदी सुप्रीम कोर्ट ताईं पहुचंदे 12 खां 14 साल जेल में गुज़ारे चुका हूंदा आहिनि। 60 सालनि खां वधीक उमिरि वारनि क़ैदियुनि खे आज़ादु कयो वियो। जेलनि में जेतिरियूं बि सज़ा याफ़्ता औरतूं हुयूं सभिनी खे आज़ादु कयो वियो। 18 सालनि खां घटि उमिरि जा समूरा क़ैदी आज़ादु कया विया। मूंखे उन माफ़ी जे ऐलान ते सभ खां वधीक ख़ुशी अडियाला जेल में क़ैद फ़लस्तीनी हाय जेकरनि जी मौजी सज़ा ख़तमु थियण ते थी, छो त उन आम माफ़ी में उहे बि अची विया, न त अमेरिका जे दॿाअ जे करे उन्हनि खे फाही अचणु यकीनी हुई, छो त उन्हनि पेनेम जो जहाज़ अगवा कयो हो। कराची एयरपोर्ट ते गोरिल्ला एक्शन जे करे 22 माण्हू मारिजी विया हुआ। ख़ैर ॻाल्हि शुरू थी हुई ख़ुशख़बरी जी। असां रेडियो सां कन लॻाए वेठा हुआसीं त क़ाइम मक़ाम सदर ग़ुलाम इसाक़ ख़ान जी तक़रीर शुरू थी वई, जंहिं 11 सालनि जी फ़ौजी आमिर जे ख़ात्मे ज़ुल्म ऐं जबर जी कारी राह जे ख़ात्मे जो ऐलान हिन रीत कयो त जनरल ज़ियाउल हक़ जो जहाज़ हवा में ई फाटी वियो। हीअ ख़ूबसूरत लेख असीं अव्हांजे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो औरंगज़ेब ज़फ़र ख़ान जो। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाइण ते पहुचे थो। पंहिंजे मिज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींध सिंध जी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी, छा लिखां छा लिखी साल खां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।